अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। मोरो एजुकेशनल गाला के हवाले से 2 दिहाड़ा असिस्टेंट कमिश्नर मोरो पारा तैलीमी सरगर्मी गॾोगॾु स्ट्रीट लाइब्रेरी जो इफ्तिताह किया वियो। उन हवाले से जो 2 ॾींहंनि जी जेका सरगर्मी थी आहे उहा तमामु ख़ुशाइन ॻाल्हि आहे। ख़ासि तौर ते काफ़ी अरसे खां पोइ मोरो में तैलीम के लिहाज का 2 दिहाड़ा साइंस एग्ज़ाबिशन के हवाले से ॿारनि तमाम सुठा मॉडल्स ऐं तमाम सुठा टेबलो ऐं गॾोगॾु तमाम सुठी परफॉर्मेंस पेश कई, जैसा लगे तो सिंध जागे पई ऐं सिंध जो मुस्तक़बिल जो है वो रोशन है ऐं तैलीम ही रोशन मुस्तक़बिल जो है ज़रियो है। ऐं सम्झां तो मोरो सिंध की दिल है ऐं वो वक्त परे ना है जो हितां ही असांजा नौजवान साइंसदान इंजीनियर ऐं डॉक्टर पैदा थींदा। असिस्टेंट कमिश्नर तालका मोरो एडमिनिस्ट्रेशन जो भी शुक्रगुज़ार आहियां जैं इन क़िस्म की तमाम ज़बरदस्त हिकिड़ी सरगर्मी कराई, जैमें ख़ासि तौर ते ॿारनि पंहिंजूं इनफरादी तौर ते साइंसी हवाले सां ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी पाबंदी सरअंजाम ॾिनियूं, जंहिंमें यूनाइटेड पब्लिक स्कूल मोरो, IPS, VPS, फास्टेक पब्लिक स्कूल ऐं ॿिया खोड़ सारा प्राइवेट ऐं गवर्नमेंट जे स्कूलनि तमामु पंहिंजे हवाले सां तमामु सुठियूं जेके आहिनि से पंहिंजूं कावसूं सरअंजाम ॾिनियूं। शागिर्दनि खे जज़्ब पेश कयूं था ऐं गॾोगॾु इंतिज़ामिया खे जा बि असां शुक्रगुज़ार आहियूं। उम्मीद कयूं था त मुस्तक़बिल में स्ट्रीट लाइब्रेरी जेकी आहे उहा हिन शहर जे लाइ ख़ासि तौर ते नौजवाननि जे लाइ हिकिड़ी कारआमद साबित थींदी ऐं ॿार किताबनि सां दिलचस्पीअ सां पढ़ी करे इल्म ऐं अदब सां हिन शहर जो नालो रोशन कंदा।